खबर ने सिलसिलो जारी है। बेड़ा सिटी खबर नालो बेड़ा सिटी वेझो गोठ अलावरायो खासकेली में चुल जी चिरंग में बाढ़ ॾिसंदे 11 ॻोठाणनि जे घर खे विकोड़े वई। अलतल सड़ी रख थी वियो। मुतासिर ॻोठाणनि में निज़ाम खासकेली, बगो फकीर खासकेली ऐं ॿियनि जा घर लोड़ा सड़ी रख थी विया। घरनि अंदर पयल हंधु खटूं, अनाज, सोलर प्लेटूं, पंखा ऐं ॿियो घरेलू सामान सड़ी वियो। जॾहिं त इतला जे बावजूद फायर ब्रिगेड गाॾी 1 कलाक देर पहुती, जॾहिं त बाह विसालना आसपास जा ॻोठाणा मदद लाइ पहुता, जिन बाह ते कंट्रोल करे वरितो। मुतासिर ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त हू मज़दूरी सांगे घरनि खां ॿाहिरि वियल हुआ त पोयां ओचितो बाह लॻी वई, जेका 11 घरनि खे विकोड़े वई। हिननि चयो त हिन महिल ताईं को बि सरकारी अमलदार संदसि मदद लाइ न पहुतो आहे। बाह लॻण सबबि मुतासिर बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सुञाण धुरियुनि बाह मुतासिरनि जी मदद करण जी अपील कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।